हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। असां अॼु पढ़ंदासीं सिंधी ग्रामर जो छहों तारीख़ ॻाल्हाइण जो छहों लफ़्ज़ हरफ जर। इंग्लिश जे हिसाब सां पाण खे चवणु वञूं त हीअ प्रीपोजिशन। त हरफ जर छा थो चवे तो इसम ऐं ज़मीर जे इसम या ज़मीर जी पोयां अची उनजो लाॻापो कंहिं ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारे त उनखे पाण चवंदासीं हीअ हरफ जर। कहिड़े तरीक़े सां जी वसत ॿुधूं ऐं हिन जी माना हरफ जर जी आहे भर वारो या ज़ेर ॾींदड़। भर वारो यानी इसम या ज़मीर खां बाद में अचे त उनखे पाण चवंदासीं भर वारो। हाणे हिन जी वसत इहा आहे त इसम या ज़मीर खे ॿिए लफ़्ज़ सां लॻाए त उनखे हरफ जर चइबो। मिसाल कढां, मिसाल पहिरियों जो। हाणे जो कहिड़े तरीक़े सां लॻाए थो त असां जो स्कूल बहितरीन आहे। हाणे ॾिसो हिते जो लॻो आहे यानी जो हरफ जर लॻो आहे। असां जेको आहे उहो ज़मीर आहे। असां जेको ज़मीर आहे चए थो इसम या ज़मीर यानी कि हिते जेकॾहिं इसम बि हुजे हा तॾहिं पाण लॻाए सघूं हा। यानी हिते को बि ॿियो नालो शाहिद वटि वीवो मोबाइल आहे। शाहिद वटि यानी हिन पासे हीउ जेको पंहिंजो नाउन थी वियो, इसम थी वियो, उन खां पोइ लॻो आहे हरफ जर। वटि जेको आहे हरफ जर आहे त हीउ ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में मिलाए त उनखे पाण चवंदासीं हरफ जर। ॿिनि कहिड़ा लफ़्ज़नि खे इसम या ज़मीर खे इसम या ज़मीर जे अॻियां अची उनजो लाॻापो कंहिं ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारे त उनखे पाण चवंदासीं त हीअ हरफ जर। मिसाल ही पाण वठंदासीं जो। हाणे ॿिया मिसाल बि जा, जे, संधा। संधा संधा सिंधी में संधा सिंधी में पंजाबी जेके चऊं त संधो वॻ आहे। वॻ आहे संधो। संधो जेको लॻो आहे हरफ जर लॻो आहे। इन में बि अचे थो वञे, में बि अचे थो। में खे पाण इस्तेमालु करे सघूं था। उन खां पोइ मंझ बि अचे थो, उनखे पाण इस्तेमालु करे सघूं था। ऐं उन खां पोइ जेके जुमिला जे, जा, जूं बि अचे थो, जूं बि इस्तेमालु करे सघूं था। असां जूं, असां जूं मोकलूं कोन आहिनि। हाणे हिन में जेको जूं लॻो आहे यकीन सम्झो त इहो हरफ जर। उमेदु करियां थो तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। थैंक्स फॉर वॉचिंग।